चौथे सिंध अदबी मेले जी पुॼाणी। सिंध जे राजधानी वारे शहर कराची जे आर्ट काउंसिल में सिंध अदबी मेले जे आख़िरी ॾींहं ते किताबनि जी मोहरत समेत मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ही बस्ती लियारी आहे। जमहूरियत जी ॻोल्हा, ॾिसो ॿुधो ॼाणो, नौजवान आर्टिस्टनि सां वेहक समेत ॿियनि मौज़ूअनि ते वेहकूं थियूं। सिंध अदबी मेले में नाले वारनि शख़्सियतुनि पीपी अॻवान, रज़ा रब्बानी, ससी पलीजो, मज़हर अब्बास, महताब अकबर राशिदी, मसूद लोहार, सहर गुल, अनीस हारून समेत ॿियनि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हि ॿोल कई। नाले वारे लेखकनि अमर जलील ऐं तारीख़दान डॉक्टर मुबारक अली सां अलॻि अलॻि ऑनलाइन वेहकूं मुनक़िद कयूं वयूं। उन मौक़े ते नाले वारनि शख़्सियतुनि ऐं ॿियनि जो चवणु हो त अहिड़ियूं अदबी सरगर्मियूं अदब जे मुफ़ाद में आहिनि। अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि, नौजवाननि खे वधीक मौक़ा मिलणु घुरिजनि। मुंहिंजे ख़्याल में अहिड़ियूं एक्टिविटीज़ जेके आहिनि पॉज़िटिव आहिनि ऐं ॿियनि सूबनि जे भेट में हिते वधीक सुठियूं थियनि थियूं ऐं असांजो मीडिया बि जेको आहे उनजी कवरेज सुठी करे थो। ही नौजवाननि खे मूं ॾिसां थी वॉलंटियर्स ख़ासि करे सभु यूथ आहे त अहिड़ा इवेंट असांजे लाइ उत्साह आहिनि। असांखे ॿाहिरि निकिरणु घुरिजे, हाणे इवेंट करणु घुरिजनि पर SOPs खे फॉलो कंदे। ऐं बाक़ी इवेंट असांजो ॾाढो सुठो थियो। अॼु असांजो सेशन हो आर्ट जे हवाले सां, आर्ट खे हथी वठाइण जे हवाले सां, उनजी प्रमोशन जे हवाले सां, त ॾाढो सुठो रहियो। आर्ट, सियाहत, सकाफ़त सां रिलेटेड जेके बि हिते सेशन्स थिया आहिनि उन्हनि में पार्टिसिपेट सां गॾु गॾु इंटरेक्शन जो बि हिकिड़ो मौक़ो मिले थो। हिन सां पाकिस्तान में जेके ॿोलियूं आहिनि, जेके तहज़ीबूं आहिनि, जेके सकाफ़तूं आहिनि, उहे प्रोमोट थियनि थियूं। मां सम्झां थो त अहिड़ी जेका तक़रीबूं आहिनि, जेका मेला मलाकड़ा आहिनि, ज़रूरी हुजणु खपे त इहे असांजी सोसाइटी में जेको हिकिड़ो पॉज़िटिव जेको फेस आहे असांजी सोसाइटीअ जो, हू अॻियां अचे थो। सिंधी अदब जे हवाले सां तारीख़ ते ॻाल्हि थिए थी, शाइरी ते थिए थी, अदब जे हवाले सां ॻाल्हि थिए पई ऐं तमामु मुख़्तलिफ़ तबक़नि जा माण्हू अचनि था ऐं सिंध जे रियल इशूज़ ते ॻाल्हाइनि था। इस किस्म की जो एक्टिविटीज़ होती हैं वो हमारे यंग यूथ को जो है वो बहुत ज़्यादा मोटिवेट करती है। अहिड़ा जेके सेशन्स जॾहिं थियनि था त इन सेशन सां हिकिड़ी वरी नए तरह जी शयूं रीट्रेट थियनि थियूं। त आउं सम्झां थो त सिंध लिटरेचर फेस्टिवल वारनि खे शाबाश हुजे जो अहिड़े कोरोना जे ज़माने में अहिड़ो ज़बरदस्त मेलो मचायो अथनि। नौजवाननि में लर्निंग जी आहे, हिकिड़ी जुस्तजू आहे, जेके लर्न कनि पिया, असां भई उन्हनि खां सिखूं पिया। अदबी मेले में मौसीकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। मेले में औरतुनि, मर्दनि ऐं ॿारनि वॾे तइदाद में शिरकत कई। जेके शिरकत कंदड़ शख़्सियतूं उन्हनि जो इहो ई चवणु हो त सिंधी अदब खे जेकॾहिं हथी वठाइणी आहे त असांखे नौजवाननि खे मौक़ो ॾियणो पवंदो त उन्हनि उहे ई अदब खे वधीक मज़बूत ऐं अॻिते वधाए सघनि था। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा रिन सां इम्तियाज़ अब्बासी, सन TV न्यूज़ कराची।